तेज हयाती। I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life, I'm सुबेदार सुखिया दे खबर बाबल साईं जी का खबर पई? हाँ सरदार साहब, बंगुल खां शमीर बाबत पुछा करे उतां रवानो थी चुको आहे। छाकाणि शमीर रूपोश थी वियो आहे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, बाबल साईं वियो किॾे? छा सरदार साईं वापस पंहिंजे बंगले ते नाहे पहुतो छा? ख़बर ई नाहे। बाबल साईं अलाए किॾे हलियो वियो? उन्ही महिल त वरितो त ॻोठ वारो रस्तो हुई। हाशिम भाउ, सरदार साईं किथे बेले में त कोन लही वियो आहे? हाँ, इहा ॻाल्हि बि थी सघे थी। पता शमीर जे पोयां उनखे ॻोल्हण लाइ बेले में लही वियो हुजे। ठीकु आहे सुबेदार, तूं बि बाबल साईं खे तलाश कर, दिलावर ऐं मां बि उनखे ॻोल्हियूं था। ठीकु आहे, मां बि हाणे खां ई सरदार साहब जी तलाश करण शुरू करे थो ॾियां। अच दिलावर। अचो हाशिम भाउ। शमीर कब्र ताईं तुझो पीछो कंदो रहंदो। बाबल साईं, तव्हां गणती न कयो, असां शमीर लाइ ये धरती तंग करे छॾींदासीं। छड़ पहर झर जंग शमीर वञी किथे बि लिकी वे, पर हाशिम भाउ दिलावर जी नज़र खां बची कोन सघंदो। बाबल साईं, मुंहिंजो चवण वठो, तव्हां ओताक ते हलो, सिज लहण वारो आहे। हूअं बि तव्हां ॾाढो थकिजी पिया हूंदव। हा सरदार साईं, तव्हांखे सॼी ख़बर पइजी वई आहे तव्हांजो असुल दुश्मन केरु आहे। अॼु न त सुभाणे शमीर मिली वेंदो। हाशिम भाउ, अच बा। बाबा साईं, ॿुधो आहे त शाह ज़मान खे पंहिंजे पुट या सभई दुश्मन मिली। इन्हीअ शाहज़ेब खे हमारो कहिड़ो ॾे? बाबा साईं, इहो समूरो कमु इन शमीर जो। हुन गुलज़ार खे पैसा ॾिना ऐं शाह ज़मान जा समूरा चौकीदार ख़रीद कया। पैसो पाणी वांगुरु वहाए नेठ शाहज़ेब खे माराए छॾियो। पोइ शाह ज़मान त छितो थी पियो हूंदो। हा बाबा साईं, शाह ज़मान पाण हथियार खणी इन शमीर खे ॻोल्हे रहियो आहे, पर ख़बर ई न आहे त इहो शमीर कहिड़ी बिर में वञी लिखियो। बहादुर, इहो त ॾाढो सुठो जुआणी हो बंगुल खान अकेलो अची। हाणे त इहो बंगुल लामारे ॾियण में ॾाढो सवलो थी। हाणे ॾींदासींसि लामारो ई हिकिड़ो फिनिश, माना ख़तम। बाबा साईं, वरी इहो अची शेरू मिलियो अची इन बंगुल सां। बंगुल अञा बि अकेलो न आहे। शेरू, इहो शेरू आहे ॻाढ़े ॿोड़ जो तो। जेकॾहिं असां 4 पैसा ॾिनसि त उहो असांजो। शमीर खान बि त शाह ज़मान जा माण्हू ख़रीद कया हुआ न।
बहादुर खान हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी पंहिंजे ज़हन में रखे छो, हर माण्हूअ जी पंहिंजी क़ीमत थींदी आहे, पर जेकर क़ीमत लॻाइण वारो सही क़ीमत लॻाए न त हर माण्हू विकाम ॾियण जे लाइ तयारु थी वेंदो आहे। बाबा साईं चओ त अव्हां बि सच था, पर ॾिसूं हाणे त इहो शेरू केतिरे में थो विकामजे। जेकॾहिं इहो शेरू असांजो थी वियो न बाबा साईं, त पोइ असां हिन बंगुल जा भांगा लाए छॾींदासीं। साथ हो बंकुल खान असांजा पैसा कीअं थो गिड़काए, ओ जमा कढी छॾींदोसांसि हे पैसा, दोसांसि ला मारो ई हिकिड़ो खत्म। ठीकु आहे बाबा साईं, मां हिन शेरूअ सां राब्तो करण जी कोशिश कयां थो। बहादुर खान जो छोरो नालो छा अथसि? हा, कादन। इहो अथई लालची छोरो, हिनखे 4 पैसा ॾेई ख़रीद कर, हिनखे विच में आण, कमु भलो थी वेंदुई। हा बाबा साईं, ईअं ई कयो। जेसी ताईं शमीर खे पंहिंजे हिननि हथनि सां न मारींदुसि, तेसी ताईं मुंहिंजे लाइ दाणो पाणी खाइण हराम आहे। बस बाबल साईं बस, ये न चओ। शमीर काॾे वेंदो? जेकॾहिं शमीर कब्र में बि हलियो वियो न, त उनखे उतां कढी तव्हांजे कदमनि में अचे उछलाईंदुसि। बस दाणे पाणी बंदि करण जी ॻाल्हि न कयो। सरदार साईं, पेट कहिड़ो ॾोके, असां सम्झूं था तव्हांजे अंदर में बाहि ॿरी रही आहे। चंद ॾींहं सबुर कयो, अव्हांजो दुश्मन अव्हांजे कदमनि में हूंदो। दिलावर, मूंखे ॾुख आहे, जेकॾहिं को धारियो मुंहिंजे जिगर जे टुकड़े ते धाड़ो हणे हा न त मूंखे ॾुख न थिए हा, पर पंहिंजे मारियो आहे, रत खे रत मारियो आहे, भाउ खे भाउ मारियो आहे। इहो ज़ोर मूंखे साड़े थो छॾे। बाबल साईं, दुश्मन फ़क़त दुश्मन हूंदो आहे, दुश्मन सां कहिड़ी मिटरी। शमीर असांजो दुश्मन आहे, सिर्फ़ दुश्मन। दिलावर, हाशिम, मूंखे शामिर खपे, शामिर सो बि ज़िंदा। मां हुनखे पंहिंजे हिननि हथनि सां मारण थो चाहियां, हिननि हथनि सां। वैसे शाह ज़मान अञा परे न आहे, जे चई त हिकिड़ो पाणी करे ॾिसूं। पोइ हाणे चीता दला जे हथ में आहे, सरदार खे त ख़बर पवंदी अञा अहिड़ा माण्हू आहिनि जेके अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाए सघनि। हा शेरू, शाह ज़मान मुंहिंजे बंगले ते बेइज़ती करे वियो, हिनखे इहो पलांग ॼणो पवंदो। मां हुनजे बंगले ते वञी हुनजे साम्हूं हुनखे मां पट ते विहारींदुसि। इहो बंगुल खान जो ज़िद आहे। हा रेस, हाणे रेस शमीर खे चओ त वापसि अचे, हिफ़ाज़त जो ज़िम्मो मुंहिंजो आहे, ऐं मां ॾिसां त हाणे इहो कीअं सरदार शाह ज़मान जी ऐं असांजे ॻोठ में असां न विढ़े। हा शेरू, मां शमीर खे चवां थो वापसि, हर चकर शाह ज़मान सां खां ॾाढो कोन थींदो, हाणे वॾो गंद थींदो। जे वेहण आयो त शाह ज़मान जूं मां खंदियूं खणी छॾींदुसि। रेस, मां गुलज़ार ऐं कादन खे बि ॻोल्हे हथ कयां थो। तव्हां गुलज़ार खे माफ़ कयो ऐं हुनखे पंहिंजे पनाह में रखो, छो त असांखे वेढ़ा कर्मण जी ज़रूरत आहे। हा रेस, हाणे मां बि शेरू सां गॾु आहियां। तव्हां शेरू खे माफ़ कयो आहे त गुलज़ार खे बि माफ़ करे छॾियो। शेरू, गुलज़ार मुंहिंजो दुश्मन आहे, मां हुनखे माफ़ कतई कोन कंदुसि। शेरू, मां तोखे इन जे करे माफ़ कयुमि जो तूं मुंहिंजे राज जो आहीं ऐं हो तारियो आहे, इन करे मां हुनखे माफ़ नथो करे सघां। रेस, हाणे गुलज़ार अकेलो थी पियो आहे, जे हुनखे तव्हां माफ़ कंदो त हुन ते तव्हांजो एहसान थींदो ऐं हू अव्हांजो वफ़ादार थी रहंदो। शेरू, तूं भली अहिड़ा कचे जा जवान गॾु कर। ठीकु आहे रेस, बिल्कुलु।
ससी अचानक जमाल में एडो वडो बदलाव कीअं ऐं छो आयो? खबर ना है आदि मुखा ते नफरत तो करे पांजे बरसा भी न तो वेण दे पांजी खट दे भी न तो वेण दे। ससी छा शादी का पोइ भी हो तुझे खट ते? न आदि वो तो मुने अख कणी निहारे भी न थो। असा तो बस नाले जा ज़ाल मुड़स आयो। कंडन जिया से जहयाती कंडन जिया से जहयाती कंडन जिया से जहयाती। तू पंहिंजे पीउ जी पग मेरी नथी करे सघीं ऐं मां भाउ हाशिम जे दामन ते टिको नथो लॻाए सघां। पाण ॿई सिंधुअ जा किनारा आहियूं, सदन ताईं गॾु हूंदासीं। पर हिक ॿिए सां मिली न सघंदासीं। हर मन हितड़े घायल आहे। या अल्लाह तू रहम कर असा बिनन भेनरन ते असांजो सुकून केर लुटे वियो आहे। तू बाजारो आई बाज कर असांजी उजड़ल जिंदगी ते। कंडन जिया से जहयाती कंडन जिया। असांजी हिन उजड़ल जिंदगी जो आखिर जिम्मेवार केर आहे? केर आहे मुंहिंजा मालिक? रहम कर। पुत्र तू रोई छो थी? मां कदी थी रोआ? मां त खिला थी चाचा, रोआ नथी मां। खिलंदी कर पुत्र, छो त असांजे मुक़दर में खुशियूं त लिखियल ई कोन्हनि। हूअं बि चवंदा आहिनि त खिलण सां हयाती वधंदी आहे। हिकिड़ी खिलंदी कर, रोअंदी कॾहिं बि न कर। अदो खुदा बख्शा न चङो थियो आहे, जीव आहे, भली आहे। अल्लाह खुश रखई अदा, खुश त आहे न? अदी खैर आ, अल्लाह जा एहसान आहिनि। अदी बसरा तू त खुश चाक चङी भली आई न? अदी बसरा इता घटीअ मां लंघियुसि, बस दिल में ख्याल अची वियो त अदी बसरा सां मिलियो वञा। ॿियो सभु खैर आ, तू खुश आई न अदी? खुदा बख्श कूड़ न ॻाल्हा, छो त मूंखे सभु कुझु फ़क़ीरनि ॿुधाए छॾियो आहे। तू नुंहुं ऐं पुट जे तरफ़ां परेशान आई न, इन्हे करे फ़क़ीरियाणीअ जो दर टपी आयो आहियां। हा अदी बसरा, ॻाल्हि तुंहिंजी 100% सही। जमाल ऐं ससुई पाण में ठहनि ई कोन था। अदा कीअं ठहंदा? दुश्मननि तुंहिंजे घर में सेड़ जो कंडो पूरे छॾियो अथई, मथां वरी बहादुर हुननि ते कारो इल्म करे छॾियो थी। पर तू परवाह ई न कर खुदा बख्श। अदा तू फ़क़ीरियाणीअ जो दर टपी आयो आहे। अल्लाह जे कलाम में वॾी ताक़त अथई। अल्लाह जो कलाम वॾी हिकमत थो रखई। अदी बसरा तो वटि कोई न मसले जो हल आहे? ॿियो बसरा हिते छाजे लाइ वेठी आदा? हिन दर तां खाली कोई बि न मोटियो आहे। ही सखियाणीअ जो दर अथई, सखियाणीअ जो घर अथई। इन मसले जो हल आहे मूं वटि, आहे मूं वटि। पर अदा इन जे लाइ ड्रिघो अमल करणो पवंदो ऐं ड्रिघो कमु कुझु ॾुखियो अमल बि आहे। इन लाइ तव्हांखे कुझु सबुर बि करणो। अदी असां सभु कुझु करण जे लाइ तयार आहियूं।
त पोइ बस कारो बकर हथ कर, उन जो गोश्त मुंहिंजा फ़कीर खाईंदा ऐं रत सां तोखे इहो कारो इल्म मिटाए ॾींदसि, धोए ई ॾींदसि। पर अदी कारो बकर किथां आणियां मां? कारो बकर त अॼुकल्ह ॻोल्हे ई कोन थो मिले। खुदा बख्श 10,000 हिकिड़ा कौड़ा कर, ये ॾे मुंहिंजे फ़कीरनि खे। मुंहिंजा फ़कीर हणी हंधु कंदा, पाण ही काथां न काथां कारो बकर हथ कंदा। ठीकु आहे अदी बसरा, मां वञा थो, पैसनि जो को बंदोबस्तु कयां, पोइ तो वठंदुसि। ठीकु आहे अदी? हा देर न कर। इंसान केॾो लालची आहे, जॾहिं कम पियो अथसि अधी बसरा खण मां माणस जे पेट में ॻाई आहियां, ऐं जॾहिं माई बसरा हाणे आयो आहे बसरा जे चक्कर जे उबती खल न लाथी मैं खुदा बख्श त मुंहिंजो नालो बि बसरा न आहे। बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। ये ख़बर इहो वो शामीर कहिड़े बिल में वञी लिखियो आहे? बाबल साईं, दिलावर ऐं साईंदाद शामीर जी ॻोल्हा में निकिरी चुका है। शामीर किथे भी वञी लिखे, पर उन्हनि जी नज़र खां बची कोन सघंदो। हाशिम खान, छा इंसान एतिरो किरी सघे थो जो धन दौलत जी ख़ातिर, माल मिल्कियत जी ख़ातिर पंहिंजे भाउ खे मारे सघे थो, पंहिंजे भाउ खे उनजो खून करे सघे थो। हाशिम खान, ये धन दौलत, माल मिल्कियत, ये जमीन सदिन खां हिते आहे, ये जमीन सदिन खां हिते आहे। इंसान जॾहिं हिन दुनिया मां वञे थो, ॿई हथ हुन जा ख़ाली हूंदा, छा पाण सां गॾु ये ज़मीन बि खणी वेंदो कब्र में? न हाशिम, न। पोइ शामीर पंहिंजे भाउ खे छो मारियो? शाहज़ेब जो क़त्ल छो कयईं? छो कयईं उनजो क़त्ल? बाबल साईं, शामीर जी अख रुगो तव्हांजी ज़मीन में न आहे, पर शामीर तव्हांजी हर शइ ते कब्ज़ो करण थो चाहे। बाबल साईं, शामीर तव्हांजी पग जो दुश्मन आहे, तव्हांजी इज्जत जो दुश्मन आहे, तव्हांजी मिल्कियत जो दुश्मन आहे, वॾी ॻाल्हि त तव्हांजी जान जो बि दुश्मन आहे। हाशिम खान, अहिड़े दुश्मन खे जीअरे रहण जो को बि हक़ नाहे। मूं छा चयो? अहिड़े दुश्मन खे जीअरे रहण जो को बि हक़ नाहे। ॻोल्हा कर, किथे किथे हुन जा था कनि, हुनखे उफट मारणो आहे, उफट। न त इंतकाम जी बाहि मूंखे साड़े रख करे छॾींदी। कर ख़बर गुलामो, शामीर जो को अतो पतो मिलियो या न? दिलावर साईं, शामीर पंहिंजे तर में नाहे। मज़ारा, तो वटि कहिड़ी ख़बर आहे? दिलावर साईं, मूं वटि इहा ई ख़बर आहे जेका गुलाम वटि आहे। शामीर इन जुए में ई नाहे। पोइ मूंखे ईअं थो लॻे त शामीर मौत जे खौफ़ खां
शहर में दिलावर साईं शामिर के कुंड में लिखियो वेठो आहे इन जे करे नज़र नथो अचे। दिलावर साईं थी सके तो शामिर शहर हलियो वियो हुजे। शहर पक्का सा शामिर शहर हलियो वियो पर केड़े शहर? दिलावर साईं जो साजिद बंगला वारो छोकरो जिथे रहे थो न शामिर भी उते ही हूंदो। अरे गुलामो वाह जी गाल कही है पक्का सा शामिर साजिद वटा है। नज़ारा यो कम तू कर ऐं साजिद जी बैठक जो पत्तो लगा है। हाज़ुर दिलावर साईं मां हींअर ई हलियो थो वञा। ऐं हा होशियारीअ सां पंहिंजो लियो मटाए वञ समझी न मतां हू तोखे सुञाणे वठ। दिलावर साईं अवां फिकुर ई न कयो। ठीक आहे तू आई बावला साईं ॿी बि ख़बर ॿुधी अथम त दरिया खान चीफ सरदार खे तव्हांजी दाह ॾेई आयो आहे। छो चीफ सरदार खे दाह ॾेई आयो आहे? हाणे ॻाल्हि सम्झ में आहे त चीफ सरदार खे वञी दाह ॾिनी हूंदई त मूंखे ॾंडा हणी आहिनि। ॾंडनि जो फ़ैसिलो वठंदो छा? न बाबल साईं न हू तव्हां ते इन करे दाही आहे त तव्हां दरिया खान ऐं बहादुर खे अगवा करे हुन खां शाह ज़ेब जे क़त्ल जी साख वरिती। तव्हां हुन ते शक कयो उहो तव्हां खां फ़ैसिलो वठण थो चाहे। हाशिम ख़ान दरिया खान खे चई छॾ त सरदार फ़ैसिला ॾींदा न आहिनि पर फ़ैसिला कंदा आहिनि। सरदार इहो चई छॾीसि मथां मथे में फावाटी हुजेसि जंहिंखे वणेसि वञी दाहूं ॾे भले चीफ सरदार खे वञी दाह ॾे पर वरंस कुछ भी न वरंदुसि। बाबला साईं मीरा जी भी तबियत सही ना है। जरीना चवे थी तो वह भितियुनि सां थी ॻाल्हाए पंहिंजे मुंहं सां रोए थी पंहिंजे मुंहं सां खिले थी ऐं बसरा चवे थी त मीरा ते गेबात जो असर आहे। छा जी हाशिम मीरा ठीक ना है? मीरा जी तबीयत खराब है यो चाहिए ना? हाँ मीरा ते गैबात जो असर है। हाशिम जल्दी कर फटाफट जल्दी कर। असा मीरा जो इलाज ये वडी अस्पताल में के वडे डॉक्टर को कराईंदासीं। जल्दी कर देर न कर। ठीक है बाबला साईं। या अल्लाह खैर हो जाए मुझा मालिक। तू रहमी है तू रहम करण वारो है मुझा मालिक। कंडन